अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। सकरन में तालका अस्पताल जे वैक्सीनेटरनि जो 15 ॾींहनि खां मुसलसल एहतजाज जारी आहे। सकरन तालका अस्पताल जे वैक्सीनेटरनि जो मुतालबनि जे मञता लाइ तालका अस्पताल सकरन जे मेन गेट आॾो 15 ॾींहं बि ख़ादिम लाखो, शकील अहमद मंगसी, इमाम अली लाखो, मेरान दायो, गुलाम सरवर जमाली, अब्दुर्रहमान ऐं ॿियनि जे अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ॼाणायल अॻवाननि चयो त ॿियनि सूबनि में वैक्सीनेटरनि खे 9 स्केल मिलियल आहे, जॾहिं त सिंध में 6 स्केल मिलियल आहे। 20 साल गुज़रण बावजूदि असांखे टाइम स्केल नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त असांखे 14 ग्रेड ॾिनो वञे ऐं 2005 खां वठी वैक्सीनेटरनि खे सेनारिटी ॾिनी वञे। हुननि चयो त NTS पास 9 वैक्सीनेटरनि खे रहियल पघारूं ॾिनियूं वञनि। हुननि सिहत खाते हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया त असां हलंदड़ 11 बीमारियुनि जे वैक्सीन जो मुकमल बाइकाट कंदासूं, जेको एहतजाज मुतालबनि जे मञण ताईं जारी रहंदो।